अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत TLP ते पाबंदी लॻाए छॾी। नोटिफिकेशन जारी। TLP खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾींदे पाबंदीअ जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदीअ खां पोइ जमायत जा बैंक अकाउंट्स ऐं असासा मंजमद करण वारी कार्रवाई शुरू। पाबंदी मड़ियल तंज़ीम जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जा जारी थियल हथियारनि जा लाइसेंस ऐं पासपोर्ट्स ज़ब्त कया वेंदा। TLP जे सिंध मां चूंडियल MPs ते बि नाअहलीअ जी तलवार लटकियल। कंहिंखे बि कानून हथ में खणणु न ॾिनो वेंदो। रियासत जी रट हर सूरत में क़ाइमु कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान TLP ते पाबंदीअ बाबति हुकूमती अॻुवाणनि खे एतमाद में वठी छॾियो। वज़ीर आज़म वटि थियल इजलास में घरू ऐं मज़हबी मामलनि वारनि वज़ीरनि TLP सां ॻाल्हियुनि ऐं अमन अमान जी सूरत हाल बाबति आगाह कयो। TLP ते पाबंदीअ वारी समरी सुभाणे सुप्रीम कोर्ट मोकिली वेंदी। तंज़ीम जी सियासी हैसियत ख़तमु करण बाबति समरी बि काबीना खां जल्द मंज़ूर कराई वेंदी। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त TLP जे ख़ात्मे जो नोटिफिकेशन बि जल्द जारी थी वेंदो। फ्रांस पाकिस्तान में मौजूदु पंहिंजनि शहरियुनि ऐं कंपनियुनि खे आर्ज़ी तौरु मुल्क छॾण जो मशवरो ॾेई छॾियो। फ्रांसीसी सिफ़ारतखाने पंहिंजे शहरियुनि खे ईमेल ज़रिए चयो आहे त पाकिस्तान में फ्रांसीसी मुफ़ादनि खे ख़तरा आहिनि। शहरी ऐं कंपनियूं आर्ज़ी तौरु मुल्क छॾे अचनि। फ्रांसीसी सिफ़ारतखाने पारां तस्दीक। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं जहांगीर तरीन विच में इख़्तिलाफ़नि जे ख़ात्मे लाइ कुझु वफ़ाक़ी वज़ीर सरगर्म। जहांगीर तरीन सां राब्ते में रहंदड़ वफ़ाक़ी वज़ीरनि वज़ीर आज़म खे जहांगीर तरीन ऐं संदसि ज़ामन सां मुलाक़ात करण ते राज़ी करे वरितो। पंजाब हुकूमत पारां अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो रायवंड वारो घरु ठाहिण जूं तयारियूं। मुस्लिम लीग नून लाहौर जी अदालत मां स्टे ऑर्डर वठी छॾियो। शरीफ़ कुटुंब जे वकील पारां लाहौर जे सिविल कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त पंजाब हुकूमत जाती अमरा जे 1500 कैनाल खां वधीक ज़मीन जी मिल्कियत तब्दील करे रही आहे। अदालत पारां नून लीग जी दरख़्वास्त मंज़ूर। हुकूमत खे मिल्कियत जी मुंतक़िलीअ खां रोके छॾियो। इमरान जी सरपरस्तीअ में शहज़ाद अकबर नवाज़ शरीफ़ जो रायवंड वारो घरु किराइण जी साज़िश करे रहियो आहे। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त बोर्ड ऑफ रेवेन्यू खे यरगुमाल बणाए राति जे पेट में घर जी मिल्कियत जो रिकॉर्ड तब्दील कयो वियो। दरिया खान मारी भरिसां ॻोठ मुगिया मौरी वटि ज़मीन तां वण वढण दौरान सोटरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ज़ुल्फ़कार मोगियो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कए पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। पोतीअ जो लाश रूरल हेल्थ सेंटर बांधी आंदो वियो। इतला मिलण ते ॻोठाणनि ऐं दरिया खान मरी पुलिस पहुची पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। नवाबशाह खॾार पुलिस वॾनि अटालनि सां गॾु ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी सॼी पुलिस फोर्स गॾु करे कुंभलीमा में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे मरकज़ी अॻुवाण फ़क़ीर महबूब जमालीअ जे ॻोठ ते चढ़ाई। ॻोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि मोर्चा बंदि थी विया। कंहिं बि वक़्तु को वॾो नुक़सानु थियण जो ख़दशो। ॻोठाणनि चयो त फ़क़ीर महबूब जमालीअ जे ॻोठ ते पुलिस चढ़ाई करे सियासी इंतकाम वरितो पियो वञे, जॾहिं त फ़क़ीर महबूब जमाली पाण गिरफ़्तारी ॾिनी। मोरो म्यूनिसिपल पार्टी पारां 5 ॾींहं बि पघारूं न मिलण, पघारुनि मां कटौती करण, डिफरेंस बिल न ॾियण ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब खे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल वली मेमण, जुमा खान राठौड़, राजा अली मेमण ऐं ॿिया करे रहिया हुया, जिते उन्हनि चयो त मोरो म्यूनिसिपल कमेटी मुलाज़िमनि खे वक़्त सिर पघार अदा नथी करे, जंहिं सबबि असां मुलाज़िम फ़ाक़ा काशी कटण ते मजबूर आहियूं। जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त रहियल पघारूं ऐं वक़्त सिर पघारूं ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।